मोहतरमा जी रूह की साले सवाब करना सी। इन पाक कलाम वजरो सलाम वजी शान मुताबिक अता मुझा करीम रब वजरो सवाब कायनात के कारणी सोने महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बारगाह बेकसपना में पेश किया कबूल उन्हनि जे सदके उन्हनि जे जमी अहल बैत अतहार सहाबा किराम मुहाजिरीन व अंसार जमी औलिया किराम जे अरवाह मुक़द्दसा के पहुंचा खुसूसन हज़रत साईं हसनुल्लाह ऐं उन्हनि जी ज़ौजा मोहतरमा जे अरवाह मुक़द्दसा के इन पाक कलाम जो अजरो सवाब करीम रब उन्हनि जा दरजात बुलंद फरमाए उन्हनि खे मदीने वारे साईं जी कचहरी नसीब कर मुंहिंजा मौला असां जन जा अज़ीज़ करीब फौत थी विया उन्हनि सभिनी जे मज़ारनि जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومما رزقناهم ينفقون صدق الله مولانا العلي العظيم الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر لا إله إلا الله والله أكبر الله أكبر ولله الحمد الله أكبر الله أكبر لا إله إلا الله والله أكبر الله أكبر ولله الحمد الله أكبر الله أكبر لا إله إلا الله والله أكبر الله أكبر ولله الحمد। अज़ीज़ान गिरामी अय्याम तशरीक जे मुबारक दिहाड़न में एक बाबरकत रात में बाबरकत महफिल में रब करीम असां सभिनी खे हाज़री जी सआदत नसीब कई आहे। यकीनन हीअ रात असांजे ज़िंदगी जी यादगार रात रहंदी जॾहिं अल्लाह जे बारगाह में ॾींहंनि ऐं रातियुनि जा असांजे कलाकनि मिंटनि सेकंडनि लम्हनि जा उजूरा अता कया वेंदा
यकीन जानो तो अजो की रात जो अजूरो सभिनी रातियुनि खां अरफ़ो ऐं आला हूंदो। जो एक भलारी दरबार में भलारे आस्थाने ते भलारे मक़सद जे लाइ रब करीम असां सभिनी खे हाज़िरी जी हीअ सआदत नसीब फरमाई आहे। जंहिं मरहूमा मग़फ़ूरा रहमतुल्लाह अलैहा जी ख़ैरात जी हीअ महफ़िल थी आहे, अल्लाह जे दर ते दुआ है रब करीम उनखे जवारे रहमत में जगह अता फरमाए। अल्लाह उन जे दरजात खे बुलंद फरमाए। रसूल अकरम हादी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह बेकस पनाह में एक असहाबी आयो, अर्ज कई तो या रसूल अल्लाह मुझी अम्मड़ अचानक वफात करे वई आ, उनके का वसीयत करण जो मौको न मिलियो, को नसीहत करण जो उनके वक्त न मिलियो। ओचितो इज़राइल अची वियो, ओचितो असां खां विछड़ी वई। या रसूल अल्लाह अगर आऊं कुछ खैरात कयां तो छा उन जो अजर ऐं सवाब उन के पहुंची सके तो? मदीने वाले मीर फरमायो था हाँ। एड़े किस्म जी हिक ॿी रिवायत में आ, असहाबी अर्ज कयो या रसूल अल्लाह मुझी अम्मड़ दुनिया ता लाडाणो करे वई आ, आऊं उन जे कब्र में उनके फायदो पहुंचाइण चाहियां तो। मुझे इरशाद फरमायो तो केड़ो अमल कयां जेको मुझी अम्मड़ के कब्र में फायदो मिले? मदीने वाले साईं फरमायो तो पानी जी खैरात कर। सुजाग बिठायो तवज्जो ताजो मूडे आ। आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो पानी जी खैरात कर। याद रखो तो खैरातुन जा हजारे किस्म हैं, सदकात जा ला तादाद किस्म हैं, पर सब का भली खैरात अथव मानी ऐं पानी जी खैरात। ऐसी तई जो आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अरवा कबदन जाएन फलहुल जन्नह, जेको के प्यासे जिगर के पानी प्यारे रजाए अल्लाह उनके जन्नत अता फरमाए। हिकड़े उन्यारे के पानी प्यारे के इंसान के जीत के जानवर के पानी प्यारे प्यासे जिगर के रजाए उन्हें जिला जन्नता। असा भी जेकने को पानी जो प्यालो खैरात करे हाँ तब थी सकियो पे, पानी जी खली भरे वेराए हाँ तब थी सकी पे। हुन मर्द वनी छा कयो जो मदीना मुनव्वरा में खूह खोटाई। खूह मां को हिक या ब या 4 या 5 या 500 मानू न पींदा है न, पर वो अरसे दराज तई खल्के खुदा उन्हें मां पानी पींदी रहंदी आ। मुझे आका फरमायो जैसी तई खूह मौजूद हुंदो खल्क पानी पींदी रहंदी, तुझी अम्मड़ के कब्र में अजर ऐं सवाब मिलंदो रहंदो मिलंदो रहंदो। मुझा भाइरो मौत मूते बींदो तव्हां ते बींदो। पंहिंजे मरण खां अॻु में कुछ अहिड़ो कम ज़रूर करे वञो जेको मरण खां पोइ बि तव्हांजो सवाब जारी रहे। पंहिंजे सिर जे लाइ पंहिंजी जान जे लाइ अगर फायदो चाहियो था त मस्जिद ठहरायो, को मुसाफिर खानो ठहरायो, भला ठहंदड़
मस्जिद में हिकड़ी सिर वठी लगाए छो तब तव्हां जो अजर जारी रहंदो को मदरसो ठहरायो को मुसाफिर खानो ठहरायो का खूह कोटरायो का पुल ठहरायो बियो कुछ नहीं को वण पोखे छॾियो को छांव वारो वण निम जो वण पिपुर जो वण आसरीअ जो वण के वाट ते वण पोखे छॾियो जेसी ताईं इन वण जी छांव में माण्हू पखी पखण जीत जानवर आसाश आराम वठंदा पोखण वारे के सवाब पियो मिलंदो इन अल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन अल्लाह ताला नेकी करण वारे जो ज़रो बि ज़ायो न कंदो ज़रो हाँ शर्त इहो आहे त माल पाक हुजे हलाल माल हुजे ये न त चोरी करे पोइ वरी उन मां अजे उज़ा करे जी बकरो पराओ चोराए आयो बाजा हले किथे हिते कुई वरी से पाण बि खाईंदो ओड़े पाड़े वारनि खे बि खाराईंदो ख़ल्क पई ॾिसे त उज़ादो करे रिश्वतूं वठी व्याज जा पैसा वठी हराम जो कमायूं वठी उन मां खैरात करे हज करे उमरा करे ये खैरातूं ये हज ये उमरा ये ज़कातूं मोटाए उन जे पूछ ते हया वेंदा अल्लाह के खैरात हुआ वणंदी आहे जेका पाक माल मां हुजे सही बुखारी में सही मुस्लिम में सुनन नसाई में जामे तिरमिज़ी में रिवायत हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां चेतो त मदीने वाले साईं फरमाया त मन सद्दक बिइदल तमरा मिन कसबिन तय्यब वला यक़बलुल्लाहु इल्ला तय्यब जेको हलाल पाकीज़ा माल मजा हिकड़ी कड़ी खजूर जी खैरात करे केतरी उठ ना ढको बना बकरो बना लख करोड़ बना खजूर जी गड़ी पर पाक माल मजा वला यक़बलुल्लाह इल्ला तय्यब अल्लाह ताला माल खैरात उहा कबूल कंदो आहे जेका पाक कमाई मां पाक कमाई में खैरात करे साईं फरमाइन था फइन्नल्लाह यक़बलुहा बियमीनिही अल्लाह ताला उन खे पंहिंजे सॼे हथ में वठी क़बूल कंदो आहे अल्लाह जा ॿई साॼा आहिनि तू खैरात कंदो ही न ये गोश्त जी सुंडी तो चयो त के पेनू के तो ॾियां के बागड़ी के तो ॾियां के मिस्कीन गरीब के तो ॾियां पर मदीने वारो साईं तो फरमाए त तुंहिंजी खैरात पहिरीं रहमान जे हथ में पहुचंदी आहे हिकड़ो हथ तुंहिंजो आहे ॿियो हथ फ़कीर जो आहे विच में रब रहमान जो हथ हूंदो आहे तुंहिंजे हथ मां खैरात निकिरंदी आहे अवल रब रहमान जे हथ में पहुचंदी आहे पोइ फ़कीर जे हथ में वेंदी आहे साईं फरमाइनि था जेको हलाल पाक माल मां खैरात थो करे रहमान जे हथ में पहुचंदी आहे अल्लाह हुन खे क़बूल करे वठंदो आहे ثم يربيها لصاحبها كما يربي أحدكم فلوه حتى تكون مثل الجبل उहा जेका कड़ी खैरात कयई न अल्लाह हुन खे पालींदो आहे निपाईंदो आहे जीअं तव्हां पंहिंजे जानवर जे नंढड़े फरड़े खे पालींदा आहियो बकरी जे फरड़े खे पाले वॾो बकर कंदा आहियो उठ जे तोड़ड़े खे कोरड़े खे पाले वॾो अज़ीम शान उठ कंदा आहियो जीअं तव्हां इन तोड़ड़े खे पाले वॾो उठ कयो तव्हां जे खजूर जी गड़ीअ खे रब वॾो कंदे 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 क़यामत जे ॾींहुं तव्हां उथंदो त इहा खजूर जी गड़ी उह त चपल जहिड़ी वज़नी थी
तवाजे अमलन में तोरी ये तवाजे दादू ज़िले जे ओलह में जेके खीरथर जा जबल हैं न हेरो भगे ठोड़े खां वेंदे पहिरियों खुशदार ताईं केड़ा ढिघा जबल है न तवाजी खजूर जी गड़ी के रब ने खीरथर जे जबलन जेडो वडो करे क़यामत जे ॾियारे ताजे अमलन सालिहन में तोरी दो शर्त इहो आहे त हुजे पाक कमाई पाक पैसो पाकीज़ा भली ॻाल्हि इहा आहे पंहिंजी महिनत मज़दूरी मज़ा जेको 100 रुपया 500 रुपया मिलनि न मज़दूरी जा उन वजो हिकिड़ा 10 रुपया हिकिड़ा 20 रुपया उहे ख़ैरात कर इहो तुंहिंजो क़यामत जे ॾियारे जबल जेॾो वज़न थी तव्हांजे अमलनि में सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि मदीने वाले साईं फरमायो त टिन ॻाल्हियुनि जो मूंखों यकीन वठो मूंखों पैसा वठो मूंखों साख वठो केर थो चए अलाए छो मूंखे मज़ो नथो अचे तव्हांजा दिमाग़ हाज़िर कोन्हनि या उज़ा जा गोश्त घणा खाई आया आहियो सुभान अल्लाह गोश्त घणो खाओ तो वरी हाज़मे जी दवा भी खाईंदा कयो साईं फरमाइनि था टिन ॻाल्हियुनि जो मुखां जे साह वठो टिन ॻाल्हियुनि जो मां मोहम्मद करीम तव्हांखे यकीन थो ॾियारियां मिठा मदीने वारो साईं असांखे साख ॾे कसम खणे असांखे त हूअं ई साईं जी ॻाल्हि ते यकीन मुंहिंजो दिल पर जेको इशारो ॾिए उहो बि असांजे लाइ फर्ज़ आहे जेकी लफ़्ज़ मुंहिंजे नबीअ जे ज़बान मां निकिरनि उहे हक़ आहिनि सच आहिनि पर हक़ आहिनि अख जे ॾिठे में शक थी सघे थो पर दिल पर नबी जे फरमान में को शक थींदो ई न आहे जे तूं मोमिन आहीं त तोखे पंहिंजे नबी जे ॻाल्हि जो यकीन करणो खपे यकीन कयो त मां हदीस पढ़ां जंहिंखे मदीने वारे साईं जी ॻाल्हि ते यकीन आहे उहो तूं ते घणे खुदा ख़ुशि कंदो तव्हां अण ॾिठे मुस्तफ़ा जे ॻाल्हि ते यकीन कयो आहे तव्हां सचा मोमिन आहियो ईमान जी निशानी साईं फरमाइनि था मां नक़सत सदक़तुन मिन माल मां तव्हांखे विसाह थो ॾियारियां यकीन थो ॾियारियां त ख़ैरात सां तव्हांजो माल न घटिबो घटि न थींदो मता शैतान तव्हांजे दिल में विसवसो विझे त ख़ैरात थो कयां माल घटिजी वेंदो ज़कात थो ॾियां माल घटिजी वेंदो मां मोहम्मद तव्हांखे वेसाह थो ॾियां त ख़ैरात सां माल घटिबो न पर तव्हांजे माल खे रब अञा वधाईंदो पक्का सोच मथे ॿी ॻाल्हि साईं फरमाइनि अथव मा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़्विन इल्ला इज़्ज़ा मुंहिंजी ॻाल्हि ते विसाह कयो यकीन कयो त
त माफ़ी ॾियण सां तव्हांजी इज़त न घटिबी, तव्हांजी इज़त वधी वेंदी। माफ़ कयो, पुटड़े खां ग़लती थी वई माफ़ कयोसि, नौकर खां ग़लती थी वई माफ़ कयोसि, ऐं जेका पासे वारी आहे इन्हे खां बि ग़लती थी वई। कॾहिं लूण सवायो थी वियो, कॾहिं मिर्च सवाया थी विया, कॾहिं ॿोड़ फिको थी वियो। मुंहिंजा साईं मिठड़ा मुर्शिद करीम विया ऐं रोदनाणी ॻोठ में, रोदनाणी कासिम ॻोठ काछे में जोई जे मथां रात जो भत सुखदासी चांवरनि जो माई चाढ़ियो, पासे में हिकिड़ो दॿो पियोसि खंड जो, ॿियो लूण जो, लूण बि पीठल खंड बि हिकु जहिड़ी जो लूण खणी खंड जी जाइ ते बुरके वरी साईं जन खे मिठो सवायो करे ॾिया। रात हुई, बिजली कोन हुई, साईं जन जे साम्हूं चांवर पेश थिया, पाण जेतिरो खाइणो ओतिरो इत्मीनान सां खाधो। हाणे जेको बची पियो न ॿ टे गिरह त बरोच पाण में पिया विढ़नि, साईं जा तबरुक मां खावां हुजे मां खावां, भला ज़रो ज़रो त करे खाऊं, जंहिं वात में ज़रो विधो कलियूं कलियूं लूण सां वठिजी वियो। माई खे चयो हे छा कई? चई मूं त साईं खे खंड विझी ॾिनी आहे। ॾिठऊं त खंड जो दॿो उहो ई भरियो पियो आहे, लूण जो दॿो अधूको अधूरो आहे। फ़कीर रुना साईं जन जे अॻियां जे माफ़ी वरितऊं, पाण फरमायूं त बा असां तव्हांखे नथा चऊं, असां पंहिंजे यार जो हथ ॾिसंदा आहियूं। सदाईं मिठा ताम खारायई पर जे अॼु कड़ो खारायई, बखुर हर चियायत दस्ते हबीब, हबीब जे हथ मां जेका शइ ईंदी आहे बिस्मिल्लाह करे खाइबी आहे। प्रिया संदे पार जी मिड़ई मिठाई काने कढ़ाई, चखी जे जेठ करे। फ़कीर तव्हां नाराज़ न थियो, फ़कीरियाणियूं ॾुखारियूं न थियो, बस जेको अल्लाह जो फ़ैसिलो असांखे क़बूल। साईं फरमाइनि था वमा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़्विन इल्ला इज़्ज़ा, माफ़ करण सां तव्हांजी इज़त घटिबी न आहे, तव्हांजी इज़त खे रब आला ऐं बाला अरफ़ ऐं ऊचो बणाईंदो आहे। माफ़ करण सिखो, दरगुज़र करण सिखो, पाए पांध बिचीअ में अंगण जे बेअचने, अवगुण ऐब कचायूं ढोलिया थी ढकजन, थोड़े लख हुजने त बि माफ़ियूं ॾिजन में धरा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल माफ़ी ॾियण सां इज़त न घटिबी आहे पर इज़त चओ। ऐं टी ॻाल्हि साईं फरमाइनि था तव्हांखे वेसाह ॾियां, यकीन कयो मुंहिंजी ॻाल्हि ते, वमा तवाद अहदुन लिल्लाहि इल्ला रफ़अहुल्लाह, जेको अल्लाह जे ख़ातिर निवड़त करे, नियाज़ करे, आजिज़ी करे, अल्लाह जे ख़ातिर निवड़त करे त अल्लाह उन जे दर्जन खे बुलंद करे छॾींदो आहे। सभई सुहागिणियूं सभिनी गिठीअ हस, पसण कारण पिरीअ जे वॾा कयाऊं वस, ढोल तनी जे घस हेठायूं हलन जे। सभई सुहागिणियूं सभिनी
कयूं सिंगार पर मिलियो उन्हनि यार हेठायूं हलन सभई सुहागिणियूं सबके मुंह चढ़ाओ सबके भायो पाण के त ईंदो मुंह घर राव पर ढोल तन दरा जेके बसी पाण लजायूं ॿुधा दोस्तो समियूं सुमिरियूं खोड़ हुयूं पर नूरी जे न्याज़ इन मणाई बादशाह ॿिए हंधि न वियो राणियुनि ॾे न वियो पर उन नूरीअ जे दर जो महिमान वणी बणिजो उन नूरीअ जे न्याज़ नूरीअ जी इज्ज़त आजिज़ी बादशाह खे उन जे तटे जो महिमान वणी बणायो ओ जिंद मुतड़ ते ईंदो तमाची थींदो मथां मान थींदो मथां मान जिंद मुतड़ ते ईंदो तमाची ओ मिड़ियो मुबारक मुबारक ॾींदियूं मुहाणियूं किंझुर कपते थींदियूं रिहाणियूं अल्लाह किंझुर कपते थींदियूं रिहाणियूं हे उॾरी वेंदा अरमान उॾरी वेंदा अरमान कुमा कुणियूं बेहर विराया मच्छी कुमा कुणियूं विराया यार विछाए जामो विहारिया मेहर जे मेहमान जिंद मुतड़ ते वो ईंदो तमाची थींदो मथां मान अल्लाह थींदो मथां मान जिंद मुतड़ ते वो ईंदो तमाची जिए गल पाई जैसे तो के मिंटुन साण मञाई जैसे ओ तो के मिंटुन साण मञाई जैसे तो के मिंटुन साण मञाई जैसे आओ बांध जिए गल पाई जैसे तो के सोज कया संदसाना तोखे दिल जा दर्द सुनाई जैसे तोखे मिंटुन साण मञाई जैसे साण मञाई दसे तोखे मिन्नतुन साण मञाई अल्लाह अल्लाह मदीने वाले
साईं फरमायो वमा तवादअतुम लिल्लाहि इल्ला रफ़अहुल्लाह। जेको अल्लाह जे ख़ातिर आजिज़ी कंदो आ, निवड़त न्याज़ कंदो आ, अल्लाह उन जे शान खे वधाईंदो, दर्जे खे वधाईंदो। फकीरो वॾाई न, खुदी न, खुद परस्ती न, खुद सनाई न। न्याज़ हुजे, निवड़त हुजे, आजिज़ी हुजे, तज़ल्लुल हुजे, इन न्याज़ मंदी जे मथां अल्लाह जी रहमत आशिक हूंदी आहे। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ये टे ॻाल्हियूं पल्लव में ॿधण जहिड़ियूं आहिनि, टे ॻाल्हियूं यादि करण जहिड़ियूं आहिनि। मां वरी थो फेरो ॾियारियां। पहिरीं ॻाल्हि, ख़ैरात सां माल घटिबो न। ॿी ॻाल्हि, माफ़ी ॾियण सां इज़त न घटिबी। निवड़त ऐं न्याज़ करण सां तव्हांजा दर्जा रब वधाए छॾींदो। फ़कीर आयो जे मुरीद आयो त इहे टई ॻाल्हियूं पलव में ॿधंदा। यादि रखंदो, इहो ज़िंदगी भर जो सबक़ आहे। इंशाअल्लाह। सल्लल्लाहु अलैहि हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु तो रिवायत करे, खतबना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकड़े ॾींहुं मदीने वारे साईं असांखे ख़ुतबो ॾिनो, बयान कयो। तव्हां परे परे को आया दिल पर संगी तकरीर। ॿुधो ॿुधो, तव्हां मदीने वारे मीर जी तकरीर ॿुधो, सोने नबी जो ख़ुतबो ॿुधो ऐं हियां ते लिखी वञो। हे रुॻे कननि सां ॿुधण जो न आहे, पर दिलि सां ॿुधण जो आहे। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह तो चवे त मदीने वारे मीर ख़ुतबो ॾींदे फरमायो, या अय्युहन्नास, ए इंसानो, तूबू इलल्लाह क़ब्ल अन तमूतू। मरण खां अॻु में अल्लाह जे दर ते तौबा ताइब थियो। तव्हां मां केरु आहे जंहिंखे पका त उहो अञा केतिरा साल या केतिरा महीना जेरो? सची ॿुधायो, कसम ॾेई थो तव्हांखो पुछां, कंहिंखे यकीन आहे 5 साल जेरा हूंदो? जी भला 5 महीना? साईं फरमाइनि था, जॾहिं तव्हांखे ख़बर ई न आहे त मौत कॾहिं ईंदो, बादिरू बित्तौबा तूबू इलल्लाह क़ब्ल अन तमूतू। मरण खां अॻु में तौबा ताइब थियो, तौबा जे लाइ तकड़ कयो, जल्दी कयो, मता मौत अची वञे। बादिरू बिल अमाल सालिहा क़ब्ल अन तशगुलू। मशगूल थी वञण खां अॻु में कुझु चङा अमल करे वठो। कॾहिं कॾहिं कमनि जी मौसम ईंदी आहे, रोपनि जी मौसम ईंदी आहे, अदा इलाकार जी मौसम आहे, गाहनि जी मौसम आहे, ॿिज जी छटाई जी मौसम ईंदी आहे। वरी उहा मौसम टरी वेंदी आहे, गुज़री वेंदी आहे, वरी माण्हू वांदो हूंदो। वांदकाई में ॿिया कम घणा करे सघंदो आहे, पर मशगूल थी वियो, हाणे पनी खे मुंहुं ॾिए या वरी ॿिया के कम करे। साईं फरमाइनि था, मशगूली जी मौसम अचण खां अॻु में जेका वांदकाई जो वक़्तु अथव, इन में सालिह अमल कयो, चङा अमल कयो। वांदकाई वारे वक़्तनि में क़ुरान पढ़ो, दुरूद पढ़ो, ज़िक्र कयो,
तस्बीह पढ़ो, तहलील पढ़ो, रब जे दर ते झुको, मस्जिद जा पंदड़ा कयो, मुर्शिद जे दर ते वञो, भला ॿियो नाहे त वेही तकरीर ॿुधो। चङे कम सां हुजो, बहादुर तकड़ कयो, मतां मशगूली अची वञे, मतां मशगूल थी वञो, उन खां अॻु में जेको वक़्तु मिलियो अथव तकड़ कयो चङनि अमलनि जी। मां सदके वञा मुंहिंजा सोहणा नबी तुंहिंजे तालीम, मां कुर्बान वञा तुंहिंजे सोहणे सबक़नि। हाँ, केॾी वज़नी ॻाल्हि आहे, जे सम्झो त केॾी वॾी वज़नी ॻाल्हि आहे। साईं फरमाईंदा मशगूल थियण खां अॻु में जेको टाइम अथव इन जो क़दुरु कयो, इहो चङे कम में गुज़ारियो। वसिलुल्लज़ी बैनकुम व बैन रब्बिकुम बिकसरत ज़िक्रिकुम लहू व कसरत सदक़त फिस्सिर्रि वल अलानिया। ऐं तव्हां पंहिंजे रब सां ॻंढापो ॻंढणु चाहियो था न, पंहिंजे रब सां ताल्लुक जोड़णु चाहियो था त पोइ ॿ कम कयो। हिकिड़ो घणो अलाह जो ज़िक्र कयो, तव्हांजो ताल्लुक रब सां जुड़ी वेंदो। छा कयो? छा कयो? अलाह जो ज़िक्र घणो कयो। ऐं ॿियो घणी ख़ैरात कयो, लिकी लिकी ज़ाहिर पधरी, लिकी माना कंहिंखे ख़बर न पवे, ज़ाहिर ज़ूर माना राजनि जे साम्हूं। साईं फरमाइनि था जेकॾहिं पंहिंजे रब सां ताल्लुक जोड़णु चाहियो था, ॿ कम अथव, हिकिड़ो ज़िक्र, ॿियो ख़ैरात। रब खे राज़ी था करणु चाहियो त वेही ज़िक्र कयो, अल्लाह अल्लाह तव्हांजे दिल जो ताल्लुक रब सां जुड़ी वेंदो। ज़िक्र तव्हांजो ॻंढापो तव्हांजे मालिक सां जोड़ींदो। ॿियो ख़ैरात कयो, लिकी लिकी ख़ैरात कयो, जे कंहिंखे ॾिसण में ई न अचे। छा थो ॾिसी वञे? मां तव्हां सां थो ॻाल्हायां। लिकी लिकी ख़ैरात कयो, कॾहिं ज़ाहिर ज़हूर ख़ैरात कयो। इहा ख़ैरात जेका कंदव इन जा तव्हांखे टे फ़ाइदा वॾा थींदा। तुरज़कू व तुनसरू व तुजबरू। ख़ैरात कंदो, पहिरियों फ़ाइदो तव्हांजे रिस्क में वाधारो थींदो, रोज़ी में इज़ाफ़ो थींदो। ॿिए नंबर ते अल्लाह तव्हांजी मदद कंदो। जिते मदद जी ज़रूरत पवंदी उते अल्लाह जी मदद अची वेंदव। कम पिया थींदा आहिनि पर केॾी महिल वरी का रुकावट पइजी वेंदी आहे, कंहिंजी मदद जी ज़रूरत पवंदी आहे। केॾी महिल मदद जी ज़रूरत पवंदी आहे। को माण्हू बाछाईंदो आहे त को यार हुजे, को दोस्त, को वॾेरो, को सिपाही, को सूबेदार, को पंहिंजो नंढेरो वॾेरो मदद जे लाइ। साईं फरमाइनि था ख़ैरात कयो, तव्हांखे ॿिए पासे बाछाइण जी ज़रूरत न पवंदी, अल्लाह पाण तव्हांजी मदद कंदो। अहिड़ी मदद कंदो जो रब तव्हांखे शाहूकार करे ॿिए जो मोहताज तव्हांखे न छॾींदो, मुस्तगनी करे छॾींदो तव्हांखे।
रिस्क में बरकत पवंदव, मदद भी थींदव, शाहूकार भी थी वेंदव। छाजे करे खैरात ऐं ज़िक्र। अल्लाह सां ताल्लुक जुड़ंदो अल्लाह जे ज़िक्र सां ऐं खैरात सां। ऐं ये टे नेमतूं तव्हांखे मिलंदियूं। तव्हांखे रिस्क जी बरकत मिलंदी, तव्हांजी मदद थींदी, तव्हांखे रब शाहूकार बणाईंदो। दिल ठारी दो पुट ही रुगे ॻाल्हियूं न आहिनि, ही अथव सच जो सौदो, सचो सौदो। ख़ुदा जो कसम आहे, ज़िंदगी भर तव्हांखे कमु अचण वारी शइ। हे त लौड़ा वेठा ॾिसनि था, आया छा जे लाइ? तव्हां हिते अचो ई न, मुंहिंजे साम्हूं वेहो, मूंखे अज़ियत थी पहुचे, ईज़ा थो मूंखे पहुचे। मां तव्हां सां वेठो ॻाल्हायां, तव्हां होॾे वेठा गॾा घोड़नि खे ॾिसो। सच्चा हीरा मोती तव्हांजे ॾियूं खोलियूं वेठो आहे। तव्हांखे जेकॾहिं इन्हनि शयुनि जी ज़रूरत न आहे त हेॾे न ईंदा कयो। मूंखे तव्हांजे भाड़ी माण्हू जी ज़रूरत ई न आहे। असांखे उहो माण्हू खपे जेको हीरनि मोतियुनि जो सौदा करे। असां आशिक मस्त मलंग आहियूं, असां चाहत जाके चंगा आहियूं, असां आशिक मस्त मलंग आहियूं। साईं फरमाइनि था, या अय्युहन्नास तूबू इलल्लाहि क़ब्ल अन तमूतू। मरण खां अॻु में इंसान तौबा ताइब थी वठो, मशगूल थियण खां अॻु में सालिह अमल करे वठो। रब खे पंहिंजे मथां राज़ी करणु चाहियो था त पोइ तव्हां ख़ैरात कयो ऐं अल्लाह जो ज़िक्र कंदा कयो। ऐं जेका तव्हां ख़ैरात कई, इहा शइ तव्हांजी आहे। जेका पोइ ते छॾियव तव्हांजी न आहे। अजीब ॻाल्हि आहे, अजीब ॻाल्हि आहे। हिन ॿुधो मदीने वारे साईं जी तवज्जो आहे। सही बुखारी में, सुनन नसाई में हदीस आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चवे, हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं असां खां सुवाल पुछो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां खां मदीने वारे मीर साहबन खां सुवाल पुछो। तव्हां खां पुछां थो मां, कहिड़ो? साईं जन पूछो, अय्युकुम माल वारिसी अहब इलैहि मिन मालिही। तव्हां मां कहिड़ो आहे जंहिंखे पराओ माल प्यारो या पंहिंजो माल प्यारो? पंहिंजो माल या वारिसनि जो माल? असहाबन चयो, कालू या रसूल अल्लाह मा मिन्ना अहदुन इल्ला मालु अहब्बु इलैहि। या रसूल अल्लाह, असांखे सभिनी खे पंहिंजो माल वणे थो। पंहिंजी शइ पंहिंजी आहे, पराई पंहिंजी शइ पंहिंजी आहे, पराई पराई आहे। पोइ मुंहिंजे आका फरमायो त ॿुधो ॿुधो, इन मालहू मा क़द्दम व माल वारिसिही मा अख़र। तव्हां मां कंहिंजो पंहिंजो माल उहो आहे जेको अॻिते मोकिलियईं अल्लाह जे नाले ते। ऐं जेको पोइ ते छॾियो अथव न, हत्ता कि जेके खीसे में पैसा अथव न, इहे बि तव्हांजा न आहिनि। मौत अची वियो पहिरीं त मुलो अचे लॻंदो आहे। जेके माल बचा पोइ ते बनी आहे, दुकान आहे, मकान आहे, शयूं असबाब आहिनि, हथा के बदन जा कपड़ा आहिनि, पाइण जा लटा आहिनि, सुम्हण जा हंध बिस्तरा आहिनि, रहण जूं जायूं आहिनि, सभु पराई, सभु पराई। ऐं तव्हांजो पंहिंजो माल कहिड़ो?
सुभान अल्लाह ये ॻाल्हि अञा तव्हांखे सम्झ में कोन आई आई आहे मां को मिसाल ॾियां सम्झियो तव्हांजो माल उहो अथव खाधो ख़ैरात कयो जेको ख़ैरात कयो अलाह वटि जमा थी वियो मुफ़्त थी वियो जेको पोइते भली तव्हांजे बैंक जे खातो आहे तव्हांजे नाले ते थी सघे थो तव्हांखे आचर ते ज़रूरत पए बैंक बंदि पई आहे छा कंदो बैंक शाम जो 4 बजे बंदि थी वई तव्हांखे 5 बजे ज़रूरत आहे लख रुपए जी कानो आणींदो पंहिंजो माल आहे पंहिंजो खातो आहे बैंक में पियो आहे पर साईं फरमाइनि था जेको मुंहिंजे रस्ते में ॾींदो न इहो तव्हांजी शइ आहे तव्हांजी मिल्कियत में आहे छो त तव्हां मूं वटि जमा करायो आहे मां रब कंहिंजो हक़ न खाईंदो आहियां ॻाल्हि सम्झ में आयो अलाह ॾिनो अथव न खाओ सुठो खाओ पाण खे न सिकायो सुठो पायो सम्झो था ऐं बाक़ी जेको इज़ाफ़ी आहे न अलाह जे रस्ते में ख़ैरात कयो ईअं न चओ त मां खुटी वेंदुसि मदीने वारे साईं ज़िम्मो खणी छॾियो आहे तव्हां खुटंदो न रब ख़ैरात करण वारा रब तोखे वधाईंदो जे कूण हिते ॾींदे त ॾहूण तोखे ॾींदो ख़ैरात करण वारा रब जे ॾिने मां कुझु ॾिनो थींदो आन किनो ख़ैरात कंदड़ तां रब ॾुख वापसि वारींदो ख़ैरात करण वारा रब तोखे वधाईंदो हिकु गिराह जे खाराई हज उमिरे जो थई अजुर जन्नत थी मिले उनखे प्यासन खे जो प्यारींदो गर्मी जी मौसम लगी पई आहे घर जे दरवाज़े ते हिकिड़ो मन उठाए छॾ झोपड़ो ठाहे छॾ पाणीअ जो मट लॻाए पासे में टोंटड़ी बि लॻाए छॾीसि ऐं गिलास बि रखे छॾ वाटड़ो थनार पवार आयो वियो थधड़ो पाणी पीअंदो वेंदो तुंहिंजे लाइ जन्नत जूं बाज़ारूं खुलंदियूं किथे नलको लॻ रहा है घर जे छत ते पाणीअ जी पाट भरे घर जी छत ते रखे छॾ पखीअड़ा उञारड़ा अचे पाणी पीअण दाणा पंहिंजे घर जी छत ते छटे छॾे पखीअड़ा अचे पंहिंजी गुच्छी भरींदा रब तुंहिंजे लाइ जन्नत लिखी छॾींदो सल्लल्लाहु अलैहि माई मरी वई नियाणी पई ख्वाब में ॾिसे पंहिंजी माउ खे मोल माउ खे ख्वाब में पई ॾिसे बाहि पई फड़के ॾिठियूं जहिड़ाटियूं पियूं बाहि जूं उथनि थोड़ंदियूं अचनि उनजी माउ खे साड़ण जे लाइ हिकिड़ी पुराणी फाटल रिंडी हुई जंहिंखे टुंगड़ा सोराख हुया उहा अॻियूं अची वञे बाहि पोइते हटी वञे वरी बाहि उंदर करे
बाह फरान करे माई के साड़न जेला वो पुरानी रिली विचों अची वने त बाह पोते हटी वने न्याणी पुछो माओ का अम्मा तू त गुजारे वैया ये बाह छाजी ये रिली छाजी चई त न्याणी मां बद अमलन जे करे या जेका बाह ॾिसींदी सा जहन्नम जी बाया मुखे साड़ न थी अचे सारी जिंदगी में या पुरानी रिली फाटल रिली मोकड़े फकीर पेनू गदागर के या फाटल रिली खैरात में ॾिनी हुई या रिली अज मुझे बाह का ओट अची वेंदी या दोज़ख जी बाह का या रिली बचाईंदी मुझी अम्मा तू तो बुधाए तो घणियों सवड़ियों कबर में खणी वेंदी सजा हाणे वरी पेतियूं वटियूं वठंदियूं मायूं वटियूं पेतियूं भांडे जहिड़ियूं उन में लिकाए रखंदियूं कूड़ कूओ त न खाए हेॾे वरी बलोचिस्तान में है न घर जो हिकिड़ो पासो छत ताईं सवड़ियुनि सां ईअं पंहिंजो कतार करे रखंदा हिकिड़ी रिली पंहिंजी ॿी रिली ज़ाल जी टी रिली ॿार जी चौथी रिली महिमान जी पंजी रिली शैतान जी हिकिड़ी सवड़ पंहिंजी ॿी सवड़ ज़ाल जी टी सवड़ ॿार जी चौथी सवड़ महिमान जी पंजी सवड़ शैतान जी ओ मां ओ दी कुछ ये रिव्यू में खैरात कर जहन्नम की बाह का बचन चाहिए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में सही मुस्लिम में हदीसा मुझे आका फरमायो मन इस्तता मिनकुम अन यस्ततिर मिन अन्नार वलो बिशिक्क तमरतिन फलयफअल तव्हां मां जेकॾहिं को पाण खे जहन्नम जी बाह खां बचाइण तो चाहे त बचाए जे बचण चाहियो था त पाण खे बचायो कीअं ॿियो कुझु बि न अथव खजूर जी कड़ी खैरात कयो दोज़ख जी बाह खां बची वेंदो कीअं बचंदो खैरात सां ॿियो कुझु बि न आहे रुगे खजूर जी कड़ी खैरात कयो रब तव्हांखे दोज़ख जी बाह खां बचाए छॾींदो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे मुझे आका फरमायो इन सदक़त लतुदफ़िउ ग़ज़ब रब व तदफ़उ मीतत सू खैरात जा बड़ा फायदा थे बड़ा फायदा हिकड़ो खैरात रब जे कहर ऐं कावड़ ऐं गज़ब खे ठारे छॾींदी आहे कावड़ जी कंदो न करे कंहिंजे बदअमली जे करे अलाह कावड़ जी कोए जे रब जी कावड़ खे ठारण चाहियो था खैरात खे रब ख़ुशि थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह के राज़ी करण जो गुरु अथव
रब के राज़ी करण जो रस्तो अथव मदीने वारे साईं सेखारियो ॿियो साईं फरमाइनि था खैरात कयो सदको कयो ताके बुरे मौत खां बचाए नौजवान हिकिड़ो माण्हू निकितो वियो काॾे सफ़र ते गभूर जवान 18 सालनि जी उमिरि हुजे सुहिणो ठाहूको जवान रेलगाड़ी ते चढ़ियो ओचितो पैर खिसक वञी हेठि किरियो मथां रेल गाॾी जो गुज़री त उनजो जिस्म ईअं कचूमर थी वञे उनजो लाश बाटली में विझी खणी आहे साईं फरमाइनि था खैरात कयो तव्हांखे बुरे मौत खां बचाईंदी बाहि में सड़ी वियो जिस्म सुञाणप में नथो अचे धुबण में गरक थी वियो लाश हथ न आयो गुस्ल कफन दफन नसीब न थियो साईं फरमाइनि था बुरे मौत खां तव्हांखे खैरात बचाईंदी अल्लाह जे डमर ऐं कहर खे ठारणु चाहियो था खैरात कयो गरीब अची वञे को मिस्कीन अची वञे बूथ चिबो न कंदा कयो शिकिल बुछड़ी न कंदा कयो तो सुञाणा दो किते जो वक्त भयो सुभान अल्लाह भला ॿियो कुझु न आहे साईं फरमाइनि था त सुकल मानीअ जो कटड़ो हुजे बकरीअ जे पेर जो खुर हुजे खजूर जी ॻड़ी हुजे पर साहिल खे खाली न मोकिले सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल जा सखी बणो बखील कंजूस मक्खन जूस न बणो सल्लल्लाहु अलैहि इमाम तबरानी रिवायत आणे त हिकिड़ी असाबियाणी हुई बीबी मेमूना बिन्त साद जो रज़ी अल्लाह तआला अन्हा उहा हबीबन करीमन जी खिदमत में आई अर्ज़ की या रसूल अल्लाह अफ्तिना अन सदका या रसूल अल्लाह असांखे सदके खैरात जे बारे में फतवा ॾियो सुभान अल्लाह कीअं खैरात कयूं कहिड़ी खैरात कयूं असांखे ॿुधायो मुंहिंजे आका फरमायो इन्नहा हिजाबुम मिनन नार लिमन तसबहा यबतगा बिहा वजह अल्लाह ए मेमूना जेको अल्लाह जे रज़ा जे खातिर खैरात छो करे त इहा खैरात उन जे लाइ दोज़ख जी बाहि खां पर्दो थी वेंदी दोज़ख जी बाहि खां ढक थी वेंदी विच में पर्दो हेॾो दोज़ख जी बाहि हेॾो हे माण्हू विच में पर्दो अचो फ़कीरो अचो पंहिंजे लाइ पर्दा ठाहियूं दोज़ख जी बाहि जंहिंखे जेतिरी रब तौफ़ीक़ ॾिनी आहे उहो ओतिरो खैरात करे ऐं तव्हांखे ॿुधायां भली भली खैरात कहिड़ी अथव ॿुधायां यकीन कंदो भले में भली खैरात अथव पंहिंजी ज़ाल ते ख़र्च कयो कपिड़ा वठी पारायो त किरड़ो ठाहे वात में विझो अंदर ठारे छॾियो सुभान अल्लाह हिते हाँ ठरंदो पंहिंजे बच्चनि ते खैरात कयो पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कयो उनखे लटड़ा वठी ॾियो कपिड़ा वठी ॾियो उन्हनि खे जुतड़ी वठी ॾियो उन्हनि जी सुठड़ो खाधो ठाहे बच्चनि खे खारायो पाण ठाहींदे दावतुनि में खाओ था न हिकिड़े ॾींहुं मुर्गी वठी पंहिंजे
पंहिंजे घर वारनि खे खाराईंदा कयो को सुठड़ो फ्रूट को मेवो ॿाहिरों वञो त वठियो अचो पंहिंजे घर वारनि सां गॾिजी वेही खाईंदा कयो अंब जंहिंखे मिलनि उनखे जन्नत जी बि पुछा जी ज़रूरत जिंदड़ी अंब खाओ मुंहुं ॾे करे खाईंदा कयो फली ख़ैरात अथव पंहिंजे बचनि ते ख़र्च कयो पंहिंजे घर वारी खे गिरह ठाहे वात में विझे इहो 2 नफ़लनि जो सवाबु पंहिंजे औलाद ते ख़र्च कयो पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि में जेको पोशीदता सां दुश्मनी थो रखे उन ते ख़ैरात कयो बदकारी में ख़र्च न कयो बेहयाई में ख़र्च न कयो ज़िनाकारी में बदअमाली में बेहयाई जे कमनि में ख़र्च न कयो इहो ख़र्च बर्बादी आहे ज़िल्लत आहे रुसवाई आहे अज़ाब आहे परेशानी आहे पर जेको नेकी जे रस्ते में ख़र्च कयो इहो सभु ख़ैरात में शामिल आहे जेको बदकिरदारी में ख़र्च थो करे इहो पंहिंजी पाड़ पाण थो पटे पटी पाड़ ज़ानीअ संदी ओ ज़माना खता खुद करे थो नशाई निशाना पटी पाड़ ज़ानीअ संदी ओ ज़माना है जॾहिं को पराए नंगन में निहारे अंदर मां सब्र सुख थियनि था रवाना पटी पाड़ ज़ानीअ संदी ओ ज़माना जेको बदकारी थो करे सो पंहिंजी पाड़ पाण थो पटे जेको चङे ख़र्च चङी राह में ख़र्च थो करे सो ॼण के पंहिंजे लाइ जन्नत थो हासिल करे सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या गुजारी जय ज़िक्र में जिंदगानी गुजारी जय ज़िक्र में जिंदगानी वसे रहमत जन्नत जावदानी उन्हीं ते था खुलने इसरार बातिन करे जे को रियाज़त थो रूहानी है करे जे को रियाज़त थो रूहानी ॿुधायो इहा रियाज़त रूहानी कंदो इहा रियाज़त चओ अल्लाह दिल नरम थींदी दिल जो ताल्लुक यार हकीकी सां जुड़ंदो पोइ वेठा दादू में हूंदो दिल तव्हांजी मदीने में साहु पई खणंदी ख़ुदा ॼाणे थो जेके कसरत ज़िक्र कंदा आहिनि उन्हनि खे अखियूं ॿूटींदा आहिनि त दिलबर मोहम्मद जा दीदार माणींदा मूंसां बि कर मिलण जी महबूब मेहरबानी
मुँह सांभ कर मिलन दी महबूब मेहरबानी जिंद जान तो दस दे के कुर्बान ही अजवानी मुँह सांभ कर मिलन दी मुँह सांभ कर मिलन दी महबूब मेहरबानी फारान फैज फरहत गारे हिरा जो गमज़ो फारान फैज फरहत गारे हिरा जो गमज़ो सिद्दीक़ सौर अंदर जलवन डिठी चोलानी मुँह सांभ कर मिलन दी मुँह सांभ कर मिलन दी तो जो आहद हामिद अहमद ऐ तू मोहम्मद अहमद ऐ तू मोहम्मद तो जो नज़िल ज़ाहिर पर सिल तू सुबहानी सांभ कर मिलन दी खाके कदम ता सदके जिंद जान खोर करिया या रसूल अल्लाह खाके कदम ता सदके जिंद जान खोर करिया ओ तो खे पई पुकारे दर्दन में दिल दीवानी मुँह सांभ कर मिलन दी महबूब मेहरबानी मुँह सांभ कर मिलन दी महबूब मेहरबानी वल्लाहि या हबीबी कल्बी फिदा करूई वल्लाहि या हबीबी कल्बी फिदा करूई तंजुर बिला हिजाब मन काल लम तरानी तंजुर बिला हिजाब मन काल लम तरानी मुँह सांभ कर मिलन दी सिरते हुआ जसाया से सब ढली विया ने सिरते हुआ जसाया अबे जो सायो हो वियो अमर जो सायो हो वियो भा जो सायो हो वियो सिरते हुआ में जसाया से सब ढली विया ने तुझे करम जो सायो खुरजे में मुझा जानी तुझे करम जो सायो खुरजे में मुझा जानी मुँह सांभ कर मिलन दी महबूब मेहरबानी पानी जे बार ते पियो नजरे करम कजा तू पानी जे बार ते पियो नजरे करम कजा इन करम ला सदी कर करमी फकीरन सदी कर नंगदार निगहबानी मुँह सांभ कर मिलन दी महबूब मेहरबानी
मूसा बिकर जी महबूब मेहरबान जिंद जान तो तकोरिया कुर्बान ही अजवानी मूसा बिकर जी महबूब मेहरबान वल्लाह या हबीबी कल्बी फिदा करूई वल्लाह या हबीबी कल्बी बिना करूं तंजर बिना हिजाब मन काल लन तरानी मूसा बिकर मिलन दी महबूब मेहरबानी मूसा बिकर मिलन दी जिंद जान तो तसदे के कुर्बान ही अजवानी ॿुधा अल्लाह जो ज़िक्र कयो त मदीने वारे साईं सां मोहब्बत जी तार जुड़ी इश्क ऐं उल्फत मदीने वारे साईं जो नसीब थिए हिकिड़ो अल्लाह जो ज़िक्र कयो जो कसरत सां ख़ैर ख़ैरात कयो अल्लाह जे रस्ते में जो कुझु रब ॾिनो आहे रब जे रस्ते में लुटाइण सिखो अल्लाह तव्हांखे बेहिसाब रोज़ी जा दर खोले ॾींदो अल्लाह करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं ख़ैरात जी हिकिड़ी भली सूरत हीअ बि अथव किताब ख़रीद कयो हीअ ख़ैरात किताब सुठो किताब ख़रीद कयो पाण पढ़ो ॿियनि ताईं पहुचायो ॿिए खे तोहफ़े में ॾियो भली ख़ैरात आहे दीन जो पैगाम ॿिए ताईं पहुचायो हीअ किताब आहे ईसाले सवाब हक़ीक़त ऐं फज़ीलत ॾाढो भलो काराइतो किताब अथव इहो वठो ॿियो किताब आहे हज जहिड़ा सवाब घर वेठे रोज़ानो 5 हज 13 लख रुपए में हज थो थिए घर वेठे तव्हांखे रोज़ानो 100 हज जो सवाब मिले हिन में अहिड़ो अमल लिखियल आहे मदीने वारे साईं सेखारियो आहे उहो हिकिड़ो अमल कयो रोज़ानो 100 हज जो सवाब ऐं ॿियो ही किताब आहे कुराननि जो क़दुरु कयो थोड़ा ज़ईफ़ुल उमिर माण्हू उन्हनि जा हक़ कहिड़ा आहिनि क़ुराननि जी इज़त छा आहे मान छा आहे क़ुरान छा थो चए हदीस छा थी चवे मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे क़ुराननि जे बारे में छा सेखारियो सम्झायो आहे इहो हिन किताब में तव्हांखे मिलंदो ऐं हीअ किताब आहे मुंहिंजे बचड़े उमर शहाबुद्दीन उन जी ज़िंदगी ऐं हालात ते ऐं इन सां गॾु तॾो तज़ियत फौत थी वञे उन ते सबुर करणु बचे जी वफ़ात ते छा अल्लाह वटि अजुर ऐं सवाब मिले थो इहे शरई मसाइल हिन किताब में ऐं ॿियो ही किताब आहे रूहानी रिहाण मवाइद हसना जो चोथों दिन रूहानी रिहाण बाक़ी बि रूहानी रिहाण आहे तव्हां वेही पंहिंजे घर में पढ़ंदो ॼणो रूहानी रिहाण वेही कंदो क़ुरान सां हदीस सां वलीअनि सां बुज़ुर्गनि सां रूहानी रिहाण सम्झो था ऐं इन खां सवाइ हीरनि जी खाण उहो किताब अथव इहे किताब वठो पढ़ो ऐं ॿियनि ताईं पहुचायो अल्लाह करीम दिल शान असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾिए इंशा अल्लाह ताला सुभाणे राति कासिम ॻोठ में जलसो सुभाणे राति काचे में रोदराणी में सुभाणे राति उते आहे ऐं ख़मीस जे ॾींहुं ख़ैरपुर नाथन शाह शहर में वरी जुमे जी निमाज़ दिल बराबाद में हिन महीने जो ॿियो आचर कोन थियो हुयो वरी मथे महीने में ॿियो आचर कोन थींदो मथे महीने में थींदी 10 मुहर्रम सो या ॿिए आचर वारी ॿार त पूरी करणी आहे जुमे जे ॾींहं ते इंशा अल्लाह ताला जुमो उते पढ़ंदो तव्हांखे दावत हुजे गॾिजी ऐं जुमे जी शाम छंछर जी राति ख़ैरपुर नाथन शाह शहर में मुंहिंजे आका जे वालिदैन करीमैन तय्यबैन ताहिरैन मुंहिंजे सोणे नबी जे अबाणनि जो उर्स आहे छंछर जी राति ख़ैरपुर नाथन शाह में इन में शिरकत जे लाइ तव्हांखे दावत हुजे ऐं 10 मुहर्रम इंशा अल्लाह ताला दिलबराबाद में जेको सालानो प्रोग्राम थींदो हसनैन करीमैन करबला जे शहीदनि जे यादि में
उन जे लाइ तव्हांखे दावत ॾे अॻो वटि अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे मथां मेहर नज़र कर असांजा गुनाह माफ़ कर असांजो ख़ताऊं दरगुज़र कर करीम रब जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर असां सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब कर मदीने वारे साईं जे दर जो दीदार नसीब कर सोने हबीब जी ज़ियारत नसीब कर करीम रब असांजे हीणे हाल ते रहमो करम फरमा असांजा हथड़ा ख़ाली न मोटा मदीने वारे साईं जे सदके मुंहिंजा मौला हिन सारे मजमे ते पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर हिन मर्दनि ते हिन न्याणियुनि ते पंहिंजी मेहर नज़र फरमा करीम रब जेकी दिल में उमेदूं खणी आया आहिनि सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा सभिनी जे मथां लुत्फ़ो करम कर असां सभिनी खे मदीना आलिया जी हाज़िरी नसीब कर إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين